प्रोग्राम के बचाइण जे लाइ सच पुछो जेका महिनत जेको चाह एनर्जी अदा बशीर आरी सर जी आहे ऐं जस ॼाण थो हिन दोस्त खे सच पुछो त हुन ॾाढो कमाल करे छॾियो आहे सभिनी दोस्तनि खे गॾु करणु उन्हनि सां ॾींहुं राति हिकु करणु कुझु लाइन्स हुयूं मूंखे यादि त कोन पिटियूं ऐं लिखी वरितियूं अदा बशीर लाइ ज़रूरु चवंदुसि त गुग ऊंदहि खे ॾिसी दिलि न हारे वेहिजे गुग ऊंदहि खे ॾिसी दिलि न हारे वेहिजे राति जे पेट मां प्रह फुटी पवंदी आहे राति जे पेट मां प्रह फुटी पवंदी आहे पेर भर ई खॼे पेर पेर ई खॼे पर मुसलसिल खॼे राह केॾी बि डिघी हुजे आख़िर खुटी पवंदी आहे सो हिन मांडाण खे मचाइण जे लाइ तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में भलीकार जी तक़रीर जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि सभिनी खे त हिन भाउ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं था बशीर आरी सर थोरा मूते मारोड़नि जा थरमे वारी थोरी तिना घणेरा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणंदसि केतिरा मूंखे अॼु सिंधी कल्चर डे जे इन आलीशान प्रोग्राम में जेके असांजा महिमान कई आया आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि मंझां ऐं गॾियल अरब इमारात जे मुख़्तलिफ़ रियासतनि मां मामा एहसान लिगारी शौकत सर की हास्यकार पाक इन प्रोग्राम जे लाइ यूके मंझां भा इम्तियाज़ घुमरो रज़ा लिगारी भा सरताज जुणेजो ऐं ॿिया जेके दोस्त भा कादिर सुमरो ऐं असांजो भा ज़ाहिद कनासरो लाड़काणे खां हिते असांजे हिन रंग में असां सां मिलणु जुलणु आयो आहे ऐं आउं घटि ॻाल्हाईंदो आहियां जॾहिं बि वेलकम स्पीच थींदी आहे छो जो हिकिड़ो प्रोग्राम जो प्रेशर हूंदो आहे असां आख़िर ताईं माना पेरनि ते बीठल रहंदा आहियूं डोड़ंदा आहियूं छो जो सिंध फ्रेंड्स फोरम में हिकिड़ी रिवायत विधी आहे जॾहिं असां नवां आयासीं 2013 में असां इहो महसूसु कयो त फैमिलीज़ सिंधी प्रोग्रामनि खां लाराइनि थियूं डिस्कनेक्टेड आहिनि हू चवंदा आहिनि इन्हनि सिंधी प्रोग्रामनि में केरु वञे इहो नाच गानो हूंदो या छोकिरा हूंदा ऐं इहो हुलड़बाज़ी हूंदी पर असां सिंध फ्रेंड्स फोरम जे प्लेटफॉर्म तां इहो ट्रेंड चेंज कयो आहे एतिरियूं फैमिलीज़ अचनि थियूं एतिरियूं फैमिलीज़ अचण लाइ तयारु आहिनि पर हाल जी कैपेसिटी जे करे असां तमामु घटि माण्हुनि खे एडजस्ट करे सघूं था तंहिंजे करे जिन बि माण्हुनि खे असां पासिस न ॾेई सघिया आहियूं उन्हनि खां मुआज़रत कंदासीं 2013 खां जॾहिं यूई में आयासीं ऐं हिते इहो समाजी ख़िदमतुनि जो सफ़र शुरू कयोसीं त सिंध फ्रेंड्स फोरम जे पले में तमामु घणियूं समाजी ख़िदमतूं आहिनि असांखे वॾी ॼाण नथा आणूं त को वॾो कमु कयोसीं पर पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयोसीं ॿाहिरि मुल्क माण्हू ईंदो आहे नौकिरी करणु रोज़गार करणु ऐं यूएई गॾियल अरब इमारात हिकिड़ो मोहबती मुल्क आलीशान मुल्क जंहिं असांखे रोज़गार ॾिनो जंहिं असांखे सुठी ज़िंदगी ॾिनी आहे पर उते बि को रही करे पंहिंजी धरती सां गंढियल रहे थो पंहिंजे माण्हुनि सां गंढियल रहे थो पंहिंजे वतन सां उन्हनि जे ॾुखनि खे पंहिंजो ॾुखु सम्झे थो त इहो माण्हू वाक़ई समाज में को किरदारु अदा करे सघे थो न त जीअण त जाम था असां बि सुबुह जो वञूं 6 बजे नौकिरी करे 5 बजे अची सुम्ही रहूं पर हीअ नौकिरी बि करणी आहे वरी उन खां पोइ टाइम ते वञिणो आहे सभिनी खे दावतूं ॾियणियूं आहिनि सभिनी सां मिलणो आहे सभिनी खे मीटिंगूं करणियूं आहिनि मूं दोस्तनि खे चयो भई त 2-3 ॾींहंनि खां पासनि जे लाइ असां एतिरियूं कालूं रिसीव थियूं आहिनि चरियो करे छॾियो अथनि पर जेको 2 महीना अॻु में असां माण्हुनि खे चवंदासीं त सपोर्ट कयो त 90% माण्हू रिप्लाई कोन कंदा त इहो थोरो ट्रेंड चेंज करिणो पवंदो ऐं शाबस थो ॾियां उन्हनि दोस्तनि खे ऐं जिन बि सिंध डॉक्टर्स फोरम जे डॉक्टर हामिद शेख डॉक्टर आरबी रसूल बख्श डॉक्टर नियाज़ कीरियो जेका बि उन्हनि जी टीम आहे उन्हनि जॾहिं ॿुधो त असां प्रोग्राम था करायूं त उहे असां वटि हली आया
राब्तो कयनि, चवनि असां तव्हां सां गॾु आहियूं। डॉक्टर्स फोरम जा जेके 250-300 मेंबर आहिनि तव्हां सां गॾु आहिनि। मामा अहसान असां जो अखियूं पूरियल हूंदियूं आहिनि, असांखे ख़बर आहे त भाई मोहसिन ऐं केॾी महिल वेंदासीं रुॻो भांकर पाईंदो असां ते। भाउ ज़ाहिद कनासरो सिंध मां कई आयो, भाउ इम्तियाज़, भाउ रज़ा ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त, शायदि असांजा नाला रहिजी वञनि। भाउ रसूल भाई सुमरो साहब, प्रदीप कुमार। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त हिते फैमिलीज़ अचनि थियूं, हिक ॿिए सां मिलनि था, हिक ॿिए सां ॻंढिजनि था। किथे किथे बेस थिए थो त भाई प्रोग्राम छो थियणु घुरिजनि। दोस्त पुछनि था, असांजी पाण में हिकिड़ी डिस्कशन थिए थी। मूं चयो आहे त ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में मूं जॉब्स कयूं आहिनि, पर जेकॾहिं को माण्हू सोशल न आहे त तव्हांजे पाड़े में ॿियो सिंधी रहियल हूंदो, तव्हांखे ख़बर न पवंदी आहे, तव्हां मिलण लाइ तयारु न आहियो। इवन तव्हांजो भाउ ॿी रियासत में रहियल आहे, तव्हां 2 महीना हुन सां नथा मिली सघो। पर हिननि सिंधियुनि खे हिकिड़ी छित जे हेठि गॾु करणु, हज़ार खनि माण्हू अचनि, हज़ार खनि फैमिलीज़ अचनि, हिक ॿिए सां मिलनि, हिक ॿिए सां राब्ता थियनि, हिक ॿिए सां नंबर एक्सचेंज थियनि, हिक ॿिए सां मोहबतूं वंडीनि। मासूम ॿार जेके इंग्लिश स्कूलनि में पढ़नि था, उहे ॿार अची पंहिंजे सकाफ़त खे ॾिसनि, पंहिंजे आर्टिस्टनि सां मिलनि, इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इहो त असांजी महिनत, असांजी कोशिशि सॼी सजाई वई। असां इन लाइ त कयूं था, असांखे पंहिंजे लाइ त कुझु न आहे त को हिन मां असांखे माड़ियूं ऐं बिल्डिंगूं ठाहींदासीं, को बुर्ज ख़लीफ़ा में असांखे उहो फ्लैट मिलंदो। असां पंहिंजो वक़्तु कढूं था, पंहिंजो टाइम कढूं था, महिनत कयूं था, डोड़ डोड़ा हूंदी आहे। हिकिड़े असां गाॾी पिया हलायूं, हिकिड़े असां मोबाइल जो जवाबु ॾियणो आहे कॉलनि जो, त सॼो तव्हां माण्हुनि जी मोहबतनि जे करे। ऐं तव्हां माण्हू मोहबतूं बि ॾियो था, इनकरेज कयो था, के डिस्करेज कनि था, के चवंदा छा थींदो, कुझु कोन थींदो। ऐं आख़िरी ॾींहं ते वरी उहे माण्हू बार बार 2-2 3-3 चकर कॉलूं कंदा। सुबुह खां वठी माना एॾियूं कॉलूं आयूं जो फ़ोन ॿुधी ॿुधी थकी पिया आहियूं। ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे जेके माण्हू अचनि सीटेड हुजनि, सीटूं ख़ाली आहिनि असांखे परवाह न आहे, पर जेके बि अचनि था उहे फैमिलीज़ फज़ीलत सां अचनि, वेहनि, ॿुधनि, राग एंजॉय कनि, पंहिंजा कॉमेडियंस खे ॾिसनि, पंहिंजे माण्हुनि सां मिलनि। रश कयूं, गोड़ कजे, हुन मां को फ़ाइदो न आहे। उन करे जेके बि हिते दोस्त रहनि था, जेके असां सां कनेक्टेड आहिनि, उन्हनि जी महिरबानी आहे त उहे पंहिंजो समाजी किरदारु अदा कनि पिया। पर जेके कटियल आहिनि उन्हनि खे घुरिजे त सलाह ॾियणु घुरिजे। जेके सुरीला, सोबर, बाशऊर, जेके सम्झो था त सुठा माण्हू आहिनि, उन्हनि सां गॾिजो। इहे चवंदा आहिनि त तव्हां हक़ सच जे लाइ ॻाल्हाए नथा सघो त दिलि में सोचो। असांजे लाइ दिलि में सोचो त असां लाइ तव्हां इहो घणो कुझु आहे। असां ॿियो कुझु नथा चाहियूं तव्हां खां। उहे दिलनि में मोहबतूं हुजनि। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे, अदड़ियूं भेनरियूं आयूं आहिनि। ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके सिंध जा बेस्ट क्लास आर्टिस्ट हुजनि उन्हनि खे घुरायूं, उहे परफॉर्म कनि हिते। फॉर्मेलिटी पूरी करण लाइ त कंहिंखे बि घुराए सघे थो, पर असांजी ख़्वाहिश हूंदी आहे। मांझी फ़क़ीर हिकिड़ो वॾो नालो आहे, सेफ समय जो ॾाढो ज़बरदस्त लाहौती जा इवेंट्स करे थो। बाज़ामिन आहे, शैला गुल आहे, असांजा वर्ल्ड क्लास कॉमेडियन आयल आहिनि। असां जॾहिं बि कंहिं कॉन्सर्ट में वञूं था, कंहिं हिकिड़े माण्हू जे अलावा 200-300 जी टिकट भरे था छॾियूं। हिते असांखे 10 पंहिंजा आर्टिस्ट मिलनि था ॾिसण जे लाइ। तंहिंजे करे मूंखे ख़बर आहे सुभाणे वर्किंग डे आहे, मूंखे बि ड्यूटी करणी आहे, पर पाण खे आख़िर ताईं वेहणो आहे, प्रोग्राम खे इंजॉय करिणो आहे। कॾहिं कॾहिं ॻोठनि में शादियूं ऐं ईदूं हूंदियूं आहिनि त रातिनि ताईं जाॻंदा आहियूं। सो अबू धाबी, फुजेरा, कंहिंखे वञिणो पवंदो, कंहिंखे अजमान, कंहिंखे किथे। पर हीउ पंहिंजो तव्हांजो प्रोग्राम आहे, अहिड़ो मौक़ो तव्हांखे वरी साल में कोन मिलंदो। साल खां पोइ को अहिड़ो इवेंट थींदो ऐं थिए हले न थिए, कोशिशि कंदासीं वरी बि ऐं पंधु कंदासीं, दोस्तनि खे वरी बि तंग कबो। सो तव्हां सभिनी जी महिरबानी। कंहिंखे का सीट अॻिते मिली, कंहिंखे पोइते मिली, सॼो प्रोग्राम पंहिंजो आहे। जीअं अॻु में मूं 2016 में भाउ सजाद खे यादि हूंदो चयो हो, ऐं हिते प्रोग्राम में बि चयो त भाई क़ौमी ईद आहे, कल्चर डे असांजी हिकिड़ी क़ौमी ईद आहे जेका असांखे ॻंढे थी। सिंधी केरु बि हुजे, सिंधी हुजे, ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, चाहे कहिड़े मुल्क में रहे थो, चाहे कहिड़ी ज़ात जो आहे, चाहे कहिड़े मज़हब जो आहे, त असां पाण में गॾिजूं था, कनेक्ट थियूं था। हिन UAE जे शानदार मुल्क में दुबई जा कानून आहिनि ऐं असां उन्हनि जो एतिराम करणु लाज़मी आहे। अॼु नेशनल डे बि आहे UAE जो, ऐं असांजो लोकल गेस्ट बि अचणा आहिनि जेके अची केक कटिंग सेरेमनी थींदी, उहे केक कटींदा। त असांखे हिन मुल्क जा जेके बि कानून आहिनि उहे फॉलो करणा आहिनि। असांखे साबित करिणो आहे त असां सिंधी कानून खे फॉलो कंदड़ क़ौम आहियूं। असां सिंधी हिन दोस्तनि खे बि चवां थो त असांजो एॾो केॾो डिसिप्लिन सां वेठा आहियो। ऐं हीउ रिकॉर्ड थिए पियो, मूवीज़ में, दुनिया में ॾिसिजे पियो
ऐं सिंध खां ॿाहिरि दुबई में दुनिया जो वॾे में वॾो इवेंट पाण वटि हिते थिए थो, सिंध खां ॿाहिरि कल्चरल डे, ऐं हिते पाण कयूं था। हीउ तव्हां सभिनी जो इवेंट आहे, इन करे प्यार मोहबत सां ऐं जेके बदिलियूं वेठो हुन सां पाणी जो बंदोबस्तु कयूं था, छो त उन्हनि खे ॿारनि खे ज़रूरत हूंदी। ऐं तव्हां पंहिंजो प्रोग्राम आहे आख़िर ताईं इंजॉय कयो, प्रोग्राम ख़तमु थींदो, सभु घर वेंदासीं, सुभाणे वरी ड्यूटी ते। सभिनी जी महिरबानी।